वात में अवां ख़बर शेयर कंदासीं त इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबलीअ जे 33 ख़ाली सीट्स ते नंढी चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं त पोलिंग 16 मार्च ते थींदी। 33 सीटूं पीटीआई मेंबरनि जो इस्तीफ़ा मंज़ूर करण बाद ख़ाली थियूं आहिनि। अवां खे आम ख़बर खां आगाह कयूं त इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली जे 33 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। पोलिंग 16 मार्च ते थींदी। 33 सीटूं पीटीआई मेंबरनि जूं इस्तीफ़ा मंज़ूर करण बाद ख़ाली थियूं आहिनि। बिल्कुल नासिन, अवां खे ॿुधायूं पिया इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबलीअ जे 33 ख़ाली सीट्स ते नंढी चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। पोलिंग 16 मार्च ते थींदी। अवां खे अपडेट कयूं पिया इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन जारी कयो। इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबलीअ जे 33 ख़ाली सीट्स ते नंढी चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। पोलिंग 16 मार्च ते थींदी। 33 ख़ाली सीट्स पीटीआई मेंबर्स जूं इस्तीफ़ा मंज़ूर करण बाद ख़ाली थियूं। अवां खे अपडेट कयूं त इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली जे 33 ख़ाली सीटुनि ते नंढी चूंड कराइण जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। अवां खे इहो ॿुधायूं त पोलिंग 16 मार्च ते थींदी। 33 सीटूं पीटीआई मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण बाद ख़ाली थियूं हुयूं। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, क़ौमी असेंबली जूं 33 जेके तहरीक इंसाफ़ जे इस्तीफ़ाउनि जे करे सीटूं ख़ाली थियूं हुयूं, पहिरें मरहले में उन ते इलेक्शन कमीशन ज़मीनी चूंडुनि जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इनमें जेका शेड्यूल जारी कयो आहे उन मुताबिक़ ज़मीनी चूंडुनि जे लाइ पब्लिक नोटिस जेके आहिनि उहे 3 फरवरी खां जारी कया वेंदा ऐं उन खां पोइ उम्मीदवारनि जी लिस्ट हथ खणण जी लिस्ट उहे तारीख़ूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। पोलिंग जी जेका आख़िरी तारीख़ पोलिंग जी तारीख़ जेका रखी वई आहे उहा 16 मार्च रखी वई आहे। इनमें सिंध, पंजाब, KPK, बलूचिस्तान जूं जेके आहिनि उहे 33 मुख़्तलिफ़ ज़मीनी चूंडूं जेके तक ख़ाली करार न विया उन्हनि ते थींदियूं। हिनमें जेके NA सवात, 17 हरीपुर, सवाबी समेत KPK जूं जेके 8 आहिनि तक उन ते ज़मीनी चूंडूं थियूं। इस्लामाबाद जा 3 तक आहिनि, पंजाब जा 12 तक आहिनि ऐं सिंध में कराची यानी गादी वारे हंधि कराची जा जेके आहिनि उहे 9 तक आहिनि। कोयटा जेको बलूचिस्तान जी गादी हूंदा उनजो 1 तक आहे जंहिं ते ज़मीनी चूंडूं थींदियूं ऐं ही पहिरियों मरहलो आहे जंहिंमें फ़िलहाल 33 जेके आहिनि उन्हनि तकनि ते ज़मीनी चूंडुनि जो ऐलान कयो आहे। इलेक्शन कमीशन जे ज़रिए में चवणो आहे त ॿीहर जेको सो इन खां पोइ ॿिए शेड्यूल जो पिणु ऐलान कयो वेंदो। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंभर।